सेवण मावा के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ डॉक्टर हामिद कुरैशी जी गफ़लत सबबि बंदड़ी जो रहवासी 8 साला मासूम नेमतुल्लाह वलद दरिया खानो रिंद ग़लति इंजेक्शन लॻण जे करे फ़ौत थी वियो। वारसनि मां वज़ीर अली ॿुधाईंदे चयो त असांजे नंढड़े खे ज़ुकाम ऐं बुखार हो। दवा जे लाइ डॉक्टर हामिद कुरैशी वटि आयासीं। डॉक्टर हामिद कुरैशी तेज़ बुखार में इंजेक्शन कयो। मासूम खे जंहिं इंजेक्शन ने रिएक्शन कयो ऐं असांजो मासूम ॿार जी कंडीशन ख़राब थी वई। जंहिं ते असांखे डॉक्टर हामिद चयो त तव्हां ॿार खे इस्पताल खणी हलो, मां अचां थो। असां ॿार खे इस्पताल खणाए वियासीं पर डॉक्टर हामिद कुरैशीअ खे केतिरियूं फ़ोनियूं कयूं पर डॉक्टर हामिद असांजी फ़ोन न पियो खणे। कुझु वक़्त खां पोइ असांजो नंढड़ो फ़ौत थी वियो। डॉक्टर हामिद कुरैशी जी गफ़लत सबबि असांजो ॿारु फ़ौत थियो आहे। असां हिन मासूम जो लाश खणी सेवण थाणे ते पहुता आहियूं। डॉक्टर हामिद जे ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण। जेकॾहिं असांजो अगरि केस दाख़िल न थियो त असां मासूम ॿार जो लाश इंडस हाईवे सेवण रोड ते रखी धरणो हणंदासीं।